दुनिया दर्दन जो दरिया सुल्ताना मां तोखे गिरफ्तार करण आयो हां। गिरफ्तार पर कहिड़े ॾोह में? सावण तव्हांजे मथां केस दाख़िल कयो आहे। सावण खे असां छा कयो आहे? तव्हां सावण सां विड़िया आहियो। सावण कूड़ थो हणे। सुल्ताना कुझु बि हुजे तव्हांजे मथां केस दाख़िल थियल आहे ऐं तव्हांखे असां सां गॾु हलणो पवंदो। सूबेदार साहब 2 मिंट मां घरों थी अचां। न सुल्तान इहा असां ग़लती हाणे न कंदासीं। अॻियां थियल असांखे ज़बरदस्ती करण ते मजबूर न कर। छा तव्हांजो एतिरो बि एतबार न आहे? सुल्तान अॻियां थी हल तोखे उते हली ॿुधायूं था। वालेकुम अस्सलाम। अच्छा सावण खुश था आहियो न बाबा? भला ॾियो त ख़बर हाल अहवाल कोन वठंदो छा? ॻाल्हि कयो आहे हवाल खेर जा असांखे चारे मोकिलियो आहे। झाड़े मोकिलियो अथव? चाचा ही अॻ में बि हिते थाफ करे विया हा। रायबा ॿुधायो त हिन वक़्तु तव्हांखे झाड़े कहिड़े कम लाइ मोकिलियो आहे? असल में झाड़ो आहे न उहो शादी करण थो चाहे। चए पियो त जे नज़ीरा जो संग ॾियो हा त। हा रायबा छो न खोड़ संग झाड़े लाइ पर यार ॻाल्हियूं ॿियूं के वेहंदासीं ॻाल्हाईंदासीं। मां कुझु में कमु थी वेंदो। अदा हिननि सां अहिड़ो त कमु कयो जो ॿीहर थाफ करण लाइ हिते न अचनि। हे ईअं कोन सुधरंदा। अब तुब केसी सारी केसी झाड़ो तो छा पर असां भी शादी कोन कंदासीं। कोरा मरी वेंदासीं। अदा जॾहिं न असां बदिजी वेंदा हुयासीं दादा हुनखे चई असांखे छॾाए वठंदो हुयो। हाणे ॿुधाए त असां कंहिंखे चऊं? अदा बदिरायो ई रहे सां हुनखे त कुझु कोन था चई सघूं। बाक़ी को अहिड़ो माण्हू हथ कयूं जेको सिधो सूबेदार सां पैसनि जो ॻाल्हाए। अदा मां त चवां थो शहर हली कंहिं सुठे वकील सां ॻाल्हाए वठूं। अदा जेकॾहिं अधे खे कोर्ट में पेश ई कोन था कनि हुनखे लिकाए था छॾनि त पोइ वकील छा कंदो? कंहिं टे विच वारे माण्हू खे ॾिसूं था सूबेदार खे पैसा था पासियूं पाणे अधे मां हथ कढंदो। कंहिंखे चऊं दादा वॾे खे छॾाए वठो। अदा मल्हार शहर निकिरी था हलूं कंहिं न कंहिं दोस्त सां मिलूं था। कायर सिधा विड़ी कोन था सघनि। हाणे असांखे पुलिस जे केसनि में था फासाइनि। अदा अधे जे अचण खां पहिरियां मां त चवां थो इन सावण खे सटको ॾियो। सावण जो इन कम में को बि हथ न आहे। इन कम में असुल रईस अकबर खान जो हथ आहे। मां त चवां थो त अकबर खान जे कंहिं माण्हू खे खणी उनखे अहिड़ो सटको ॾियूं लगे तो हाणे चरी थी वेंदी। ईअं अखियूं फाड़े ॾिसींदी खाई वेंदी छा? अल्लाहु 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 अल्लाहु। हाणे सॼी के बात भॼी वई बेचारनि जी जान छॾ। अल्लाहु 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 अल्लाहु। थोड़ो सोच चाची तुझे हूंदे को के बात ईंदी ते वॾी के बात त तूं ही आई। अल्लाहु 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 अल्लाहु। मैं रखे अचा वो तो के ॾिसां थी।
जेडी माल भी थी पढ़ण शुरू करया विच में गालिया मुझो वजीफो तोड़ण थी चाई छो मां तुझा वजीफा तोड़ण कोन थी चाहियां पर मां तोखे हकीकत का आगाह करण थी चाहियां मां तोखे ॿुधाइण थी चाहियां नानी सियाणी तोखे मिड़ी चरियो थी करे इहो तू मुखे समझाईंदी है त केर मुझो सजणा केर मुझो दुश्मन आ ॿुधा केर तो बेवकूफ बणा चङो हाणे मुखे तू ही ॿुधाए त मुखे केर पियो बेवकूफ बणाए मां सॼी हकीकत खे समझां थी त हिते केर मुझो सजणा केर मुझो दुश्मन आ इहो भी समझां थी त केर मुखे मारण तो चाहे इन्हे करे चवाई थी अॻिते मुंहिंजे अॻियां सियाणी न थी जा न त ई हथ पैर ॿधी कमरे में न बंदि करे छॾी जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो न उहो ई थियो अछी ॾाड़ीअ में पंहिंजी त बेइज़ती करे हाणे ॿुधाए असांजी बा कहिड़ी इज़त रही सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि हलंदी त मिठल जे पीउ खे घर वेठे वरियाम वारा पादर हणी विया बाबा सही ॻाल्हि ॿुधाए हे ॾिस मूंखे नूर भटारे जो कसम आहे त इहो मुंहिंजो कमु नाहे बाबा इहो सॼो जेको कमु करायो आहे न धूतीअ करायो आहे जो मूंखे अॼु सन्हे बुह मां कढायो अथई पंहिंजी क़यामत कारी कई मुंहिंजो कहिड़ो अंगूठो कटी शादी तू थो करी न्यापा तू थो मोकिलिया बाक़ी कम मुंहिंजो आहे छो थी बताल थियो वई बाबा तूं कसम खणी ॿुधाए छा तो नज़ीरा ॾे शादीअ जो न्यापो नाहे मोकिलियो बाबा पोइ मूंखां सही ॻाल्हि पुछी न त न्यापा श्यापा बि मोकिलींदोसि ऐं सुर्खियूं ऐं ॿियूं निशानियूं ऐं मुंडड़ियूं वठी रखियूं पर ही जेको अॼु कमु कयो आहे न उहो कंहिं ॿिए माण्हू जो कमु आहे बाबा जेकॾहिं तूं इहो कमु न करे हा न त अॼु ही ॾींहं कोन अचनि बाबा मूं त खणी पंहिंजो अछो मुंहुं कयो पर हाणे तूं मूंखे जो हिते वेठो तो दबाई वेठो तो मूंखे घटि वधि ॻाल्हाई इन जे जॻह ते तूं वरियाम जे ॻिचीअ में नथो हथ वञी विझी वो एतिरो ठाहू को त कोन्हे न यारो मोतबर थी विया जो माण्हुनि खे घर वेठे पादर हणी वञे ग़लती बि असांजी ऐं जहिड़ो बि वञी असां कयूं हुननि सां वाह बाबा वाह पोइ छा हिन ॻोठ में असांखे माण्हू रहण ॾींदा हाणे मूंखे त पूरी पूरी ॾाला पक थी वई बल्कि सोरा ना पक थी वई त बाबा तूं कुझु बि कोन कर तोखे को दम ई कोन्हे हाणे जेकॾहिं करिणो आहे न बसि मूंखे ई करिणो आहे ॾिसजांइ त मां हुननि जो कीअं थो कयां ढींगो ई ढेरी ॿुधाए छा कंदे तूं छा वरी छा कंदुसि माना तू मूंखे चैलेंज थो करी चैलेंज जाड़े खान के चैलेंज मानी रोज रोज नेरन नज़ीरा दा न्यापा बि मोकिलींदुसि ऐं सुर्खियूं ऐं निशानियूं पाखड़ियूं सभु मोकिलींदोसांस तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे पुट तू हिन मोए खगे सां कोन पुॼदे हिन खे टंगू भंजराइण जो शौक़ आहे तू हिन मां हथ कढ त भले वरियाम वारा हिन जा उज़वा भञी भञी हिन खे खट भेड़ो करसि ॿीहर मुंहिंजे मथां को हथो खयूं या मूंसां का हथ चुरांद कयूं न कोर्ट सॻोड़ियूं खुलियूं पयूं अथई अहिड़ा मथो दहशत गर्दी वारा कलम ठोकराईंदोसान ज़ामुन ई कोन थींदो हाई कोर्ट बि ज़ामिन कोन खणंदनि बाबा तूं ॻाल्हि सम्झे छो नथो तुंहिंजे हिन केस में हुननि खे का फाई कोन अची वेंदी कुझु कोन थींदुनि 2-3 ॾींहं जेल में रही वरी वापसि अची वेंदई ऐं अची तुंहिंजी खल पुठीअ तां लाहींदा बाबा हाणे जेको थियो हुनखे विसारे छॾ ऐं हा अॻिते पंहिंजा पेर संभाल हीअ वॾी ॻाल्हि थी वई ॿियो मां त सम्झां थो त का क़यामत अचण वारी आहे छा जो जाड़ो घर में वेठो आहे जाड़े कान खे घर वेठे इहे छोरा छिचोरा पादर हणी वञनि वॾी ॻाल्हि थी वई बाबा बसि बसि तंग थियो तूं उन्हनि ॿिन्ही छोरनि जे विच में न जाए मां ॾिसजांइ त कीअं तूं उन्हनि ॿिन्ही छोरनि जो छिचोरनि जो ढींगो ढेरी कया मां हिननि खां पंहिंजी बेइज़तीअ जो प्लान ज़रूरु वठंदुसि तेसि ताईं मां सुकून सां कोन वेंदुसि लिखी ॾे त तूं ॿी शादी न कंदे मां तोखे अॼु ई आज़ादु थो करे छॾियां लिखी ॾे बसि
या तुझी भुला त मां ॿी शादी न कंदुसि मां शादी ज़रूर कंदुसि पर इन खां पहिरियां तुम्हारी धीअ खे तलाक ॾींदुसि ये वरी मुआ काढो आया अॼु सियाणी विझनी न गीचीअ में हथ नानी सियाणी ओ नानी सियाणी 2 मिनट बि मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो ये दुनिया दर्दन जो दरिया अकबर खान अञा घणा ॾींहं मूंखे तूं क़ैद में रखंदे लिखी ॾे मूंखे लिखी ॾे त तूं ॿी शादी न कंदे मां तोखे अॼु ई आज़ाद थो करे छॾियां लिखी ॾे बस या तुझी भुला त मां ॿी शादी न कंदुसि मां शादी ज़रूर कंदुसि पर इन खां पहिरियां तुम्हारी धीअ खे तलाक ॾींदुसि ओए तुंहिंजी आज़ादी महान आहे गुलाम तूं सड़ंदो रहंदे कैद खाने में सॼी दीवार केतिरो वक़्तु तूं मूंखे हिन कैद में रखंदे अकबर खान जेसीं ताईं तुंहिंजो ज़िद ख़तम नथो थिए गुलाम तेसीं ताईं तूं कैद खाने में सड़ंदो रहंदे हाणे इहो ज़िद कॾहिं बि ख़तम न थींदो कॾहिं बि न त पोइ तुंहिंजी कब्र कैद खाने में ठहंदी उन कैद खाने में तुंहिंजी कब्र ठहंदी गुलाम तुंहिंजी कब्र मूं मथां को फ़र्क़ु ई न पवंदो जवानी में तुम्हारी धीअ बेवाह थी वेंदी बुढ़ा वठी वञीस न वञी बंदि कर कैद खाने में हिन जे दिमाग़ में अञा ताईं मगी आहे वठी वञीस अरे बाछा थो टड़ी सावण जेकॾहिं सुल्तान खे हाफ फ्राई कयूं त घणा ॾींदे हाफ फ्राई छो सूबेदार साहब फुल फ्राई जी ॻाल्हि कर सावण तुंहिंजी एतिरी औकात न आहे जो तूं सुल्तान खे फुल फ्राई कराई या तो तोखे जल्दी ख़बर पइजी वेंदी सुल्तान जवाहर साहब हिन जे फुल फ्राई जा घणा वठंदो हिन को बि अहिड़ो ॾोह नाहे कयो जो हिनखे फुल फ्राई कयूं हिनखे जेकॾहिं फुल फ्राई कयोसीं न त असांजे लाइ मसइलो थी वेंदो हा पर जेकॾहिं 5 लख मिलनि न त हाफ फ्राई करे सघूं ठीकु आहे तव्हांखे पैसा मिली वेंदा सावड़ा पहिरियों पैसनि जो बंदोबस्तु करे अच पोइ हिनखे हाफ फ्राई कंदासीं सुभाणे ताईं तव्हांखे पैसा मिली वेंदा तव्हां बेफ़िक्र रहो त पोइ वञी पैसनि जो बंदोबस्तु कर अॻिते कमु असांजो आहे ठीकु आहे साहब सूबेदार सुठो इन में अथई त तूं मूंखे हाफ फ्राई न कर जेकॾहिं मां ॿाहिरि निकितुसि त तुंहिंजी फुल फ्राई मां कंदुसि इन करे सुठो तुंहिंजे लाइ ईअं आहे त तूं मूंखे फुल फ्राई करे छॾ सोचो था तुंहिंजे बारे में त तोखे छा करणो आहे ज़ालिम ॾाढा ॾक कया आहिनि मार का खुदा जी कोई न दिल में रहम बि कोन पियो अचे के ग़रीब मासूम खे ईअं मारबो आहे तव्हांखे त सही नापे खणी वञण जो वॾो लाचार हो अदा कोन घणो कुझु न थी हिते बि ईंदा तूं जीअं यादीअ जी पुठीअ सां गल लाहिण जे लाइ छोरा मूं कहिड़ो ॾोह कयो त मांखे मूंखे कुटण ईंदा जुड़ियो तूं उन्हनि खे ॿुधायो आहे न असांखे नानी शानी बाबा कोड़ल खान मोकिलियो आहे छा अड़े निभागा जुड़िया या वञी बकवास करे आयूं ते हा दी रुगो असां जे केॾा पादर खाऊं हा न दादो कोड़ो असां ते खिलियूं करे हाणे सभु गॾिजी पादर खाओ त हिकु जहिड़ा थियूं न भला ॿुधो पोइ वरियाम वारा छा पिया चवनि हींअर ईंदा या सुभाणे टाली जो वण आहे न उन मां चंपक पटनि पिया ऐं चवनि पिया हे कोड़ल जी पुठी ते वाह जे लॻंदा जे ॼाण हिते पहुतव सियाणी सिर बचाइण सुनत आहे मां त वञा थो अंदरि कमरे में वञी अंदरां दर ॾियां वेह हिते वेह न मूंखे ख़ौफ़ थो थिए साड़ी मां वञा थो ओ नथा अचनि वेह हिते कोन था तूं सिर खणनि वाह जो तो गंद कया मूं त इहो सोचियो बि कोन हो त तूं एतिरो गंद कंदे
यार कहिड़ो गंद कयो आहे मूं? हा छा कयो आहे मूं? भला मूंखे एतिरो ॿुधाए त पंहिंजी भेण खे छा सॼी उमिरि घर में विहारे वेठो हूंदे? यार ख़ुदि न ॾिस पाण में वेठा हुन वेचारीअ जी अञा उमिरि छा आहे? ये सावण वारा ऐं वरियाम वारा त चाहिनि था त यार नज़ीरा सॼी उमिरि वेठी असांजी ख़िदमत करे, पर यार ख़ुदि न ॿेली अखियूं खोल छो थो वेठो पंहिंजी भेण जी ज़िंदगी ख़राब करी? अधे जी शादी कोन कराईंदासीं, ॿीहर मुसाइड़ी ॻाल्हि न कजांइ। यार शरीयत इजाज़त ॾिए थी, बिल्कुलु इख़्तियारनामो लिखियल आहे। छा बेवा सॼी ज़िंदगी ईअं वेठी हुजे ऐं शादी न करे? जेकॾहिं हुन जो इरादो आहे शादी करण ते त पोइ यार हुनजी तव्हां शादी करायो छो नथा? तव्हां छो हुन वेचारीअ जी ज़िंदगीअ जो ढींगो ढेरी करण जे पुठियां पिया आहियो? यार तव्हां भले मूंखे सम्झ न, पर घटि में घटि हुनजी शादी कंहिं ॿिए हंधि त कराए छॾियो न। बाक़ी हुनखे घर में विहारे हुनजी ज़िंदगी बर्बाद न कयो। ठीकु आहे जाड़ा खान, मां अदी खां पुछंदुसि त हुनजो रायो छा आहे। यार इन में को बि एबडो कोन्हे। हाणे हिकिड़ी वेचारी बेवा औरत केतिरो ज़िंदगी गुज़ारे सघंदी ॿुधा? इन करे चवां थो त पंहिंजी भेण जी ज़िंदगीअ जे बारे में कुझु सोच यार, कुझु सोच। ये वरी मुआ काढो आया अॼु सियाणी विझनि नगीचीअ में हथ। नानी सियाणी, ओ नानी सियाणी, मोमेंट बि मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। कान बीहंदी मासा त कान बीहंदी, छॾीस विच गिटीअ में बि माण्हू खिलाईंदे छा? मासा त विड़ांस कोन पियो, ॿियो कमु हुयुसि। पर हूअ त ईअं थी सम्झे न त मूंसां विड़ंदा। मासा जेकॾहिं विड़णो हुजे हा न त घर में घिड़ी वञी विड़ांस हा, गिटीअ में न। हा भला ॿियो कहिड़ो कमु हुयुसि? मासा त मां निभागी जे हथां सदोरी ॼापा मोकिलींदो आहियां, ऐं जेसीं ताईं गोराम वापसि अचे मां त चवां थो त मां सदोरी खे भॼाए हलियो वञा। हा मासा त इहो त मां बि चाहियां थो। जेका सुल्तान वारनि असां सां कई आहे न, उन्हनि सां बि कमु अहिड़ो ई थियणु घुरिजे। मासा सिर्फ़ु तूं मुंहिंजो साथ ॾे, पोइ तूं ॾिस त मां कीअं तो तोखे सुल्तान वारनि जो पटको दूर करे ॾेखारियां। मां तोसां गॾु आहियां मासा त तूं रुगो सदोरी खे राज़ी कर। छा थियो सुल्तान जो बाबा? ॿिनि टिनि दोस्तनि खे मां चई आयो, अलाह भलाई कंदो। राति ई अदा आज़ाद थी वेंदो न? अॼु राति त कोन छुटंदो, लॻे थो 2 टे ॾींहं लॻी वेंदसि। इहा ख़बर पई त फरियाद कंहिं कई? इहो सभु कमु सावण रेस जो आहे। ये सभु मिली असांखे झुकाइण था चाहिनि। तव्हां बि पराई छोकिरीअ जे करे सावण खे ॿधी खणी आया हुयो, वरियाम खे वञी जेल में कुटरायव। कहिड़ी ज़रूरत हुई गोराम जे करे दुश्मनी विहारण जी? मासी, गोराम हाणे परायो न आहे रहियो, अधी ऐं हुनजो रिश्तो थी वियो आहे। जेकॾहिं हुनखे कुझु थिए ऐं असां हुनजे लाइ कुझु न चऊं त माण्हू असांखे छा चवंदा? पुट हाणे त रिश्तो ख़तम थी चुको। हाणे छॾियो हिन ख़बरुनि खे, तव्हां वञी मानी तयारु कयो। ये दुनिया दर्दन जो दरिया, असां सुठो न आहे कयो, बाक़ी तुंहिंजो पीउ वते तो उपतो सुपतो कंदो वो सही है, ईअं न? हा साईं, हिननि जे पीउ जी बादशाही आहे न, जीअं हिननि खे वणंदो तीअं कंदा। याद आ हिकु ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ, जेकॾहिं ज़मीन खपाए न पंहिंजे हिसे जी खपाए जाए, असांजे हिसे जी न। होश में विञाए, मां पंहिंजे ऐं दोदे जे हिसे जी ॻाल्हि पियो कयां, तुंहिंजे हिसे में हथ कोन थो छा? आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया